रिपोर्ट इम्तियाज़ शेख टंडो मीर अली जे रहवासी आरई बिरादरी के माण्हुनि सां ठारू शाह जे रहवासी निहाल बालादी लखन रुपयनि जो फ्रॉड कयो। आरई बिरादरी के माण्हुनि गुलाम अब्बास आरई सेठ नईम अफसल आरई हुसैन अली आरई ऐं मलिक महमूद साहब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त निहाल बालादी 5 महीना अॻु में असां खां मेहूं ख़रीद कयूं, कुझु पैसा ॾिनई ऐं तक़रीबन 20 लख रुपया उधर कराई। अॼु सुबुह असांजे माइट नसीर अहमद अनवर के पैसा ॾियण जे बदिले ते घुराए गुम करे छॾियो आहे ऐं असांखे धमकी ॾेई रहियो आहे त पैसनि तां हथ खणो न तव्हांजा माण्हू माराए छॾींदसि ऐं हुन असांजे मथां बि सिधा फायर कया आहिनि। असां वज़ीर आला सिंध IG सिंध ऐं SSP नौशर फिरोज़ खे अपील था कयूं त निहाल बालादी खां असांजा माण्हू सही सलामत वापसि कराए ॾियनि ऐं असांजा हक़ी पैसा वठाए ॾियनि, न त ॿी सूरत में हाईवे रोड ब्लॉक करे एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। 8 ॾियारा अॻु में ठारू शाह अशरफ मेमून एतिजे सां मिलिया थी। उनखे चयो कि हे जेको आहे तो पहिरें नंबर जो ठग आहे, असांजे चवण में न आहे ऐं असांजे चवण में न आहे, तव्हां भली हिसाब सां वरी मिलो। असां हिनखे कुझु कोन था करे सघूं, असांखे ठारू शाह हिते मोटाए छॾियो। असां इन करे हाणे संगत वठी हिते बीठा आहियूं दरवाज़े ते, असांजी इन में जान चढ़ाई वञे। बराए महिरबानी बिलावल भुट्टो ज़रदारी की अपील आहे ऐं साईं वज़ीर आला सैयद कैम अली शाह साहब सैयद मुराद अली शाह साहब की अपील आहे, SP नौशर फिरोज़ के DIG सिंध की अपील आहे त इन माण्हू खे जेको आहे DIG नवाब शाह की अपील आहे त इन माण्हू खे गिरफ़्तार कयो वञे। हे माण्हुनि जा करोड़े रुपया खाई वेठो आहे, हिनखे को 20 साल थी विया माण्हुनि खां ठगियूं थो करे। असांखे ठग जी ख़बर कान्हे, असां भुल में हिनखे मेहूं पंहिंजो माल ॾेई वेठा आहियूं। हाणे असांखे जंहिंजा पैसा असांजे माण्हुनि जा आहिनि उहे असांखे कथा ॻेलनि, हे जेको आहे असांखे मुंहुं कोन थो ॾिए। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, असांजो केर बि हिते ॿुधण वारो कोन्हे को। असां पीपल्स पार्टी जा जाला ऐं कामरेड आहियूं, सॼी उमिरि पीपल्स पार्टी में रहिया आहियूं। हाणे असां त वरी नाजादियूं थो करे। असांजी अपील आहे त हिनखे काबू